दोस्तों अस्सलाम वालेकुम। हक मौजूद जीएस उम्मीद तवी सब खुश हूंदा। लतीफ़ साईं फरमाए थो उठ वेरी ओठार वेरी वेरी थियड़ में ॾेर। उठ वेरी ओठार वेरी वेरी थियड़ में ॾेर। चोथों वेरी वाव थियो जंहिं ढकिया पुनूअ पेर। पंजों वेरी सिज थियो जंहिं ओलह कई अवेर। छहों वेरी छपर थियो जंहिं सवा कया न सैर। सतों वेरी चंड थियो जेको खिड़ियो न वॾीअ खेर। वाइरे जी वेर छेऊं कंदे छपरे। पीपल्स पार्टी ते था ॻाल्हायूं। तारीफ़ ऐं तनक़ीद ॿई पासा हर शइ हर इदारे हर माण्हूअ मथां हूंदा आहिनि। को बि माण्हू जीअं तारीफ़ जे लाइक़ु हूंदो आहे ईअं ई तनक़ीद लाइक़ु बि हूंदो आहे। ऐं काइनात में का बि अहिड़ी शइ कोन्हे जंहिंजा ॿ पासा न हुजनि। तनक़ीद सदाईं रखी अथऊं। अॼु हुन जी तारीफ़ उहा जेका हक़ीक़ी आहे। पीपल्स पार्टी दुनिया में लेफ्ट जी पार्टी मञी वेंदी आहे। पुराणे दौर में बि मञी वेंदी ऐं हाणे ताईं बि। कीअं त पीपल्स पार्टी जो नारो रोटी कपिड़ा और मकान सोशलिज़म जो नारो। ज़ुल्फ़िकार अली भुट्टो सोशलिस्ट लीडर दुनिया में सॾियो वेंदो। सोवियत यूनियन जो टुटण खां पोइ ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे जेका फांसी आई दुनिया लेवल ते चयो वेंदो आहे त हे सोवियत यूनियन जो हिमायती हो ऐं मार्क्सिज़म जे यार हो, मार्क्सिज़म जे लीडरनि जो यार हो। इन करे अमेरिका ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे फांसी ॾियाराई। उहा जेका पीपल्स पार्टी जेका मिसकीननि जेका पोरियतनि जेका अवाम जी पार्टी उहा पीपल्स पार्टी किथे आहे जंहिंमें MRD दौर में मीर हज़ार ख़ान बिजाराणी जहिड़ा माण्हू जेलनि में वेठा रहिया। जन दरिया बाबति वॾा एहतजाज रखिया कया। जन मज़लूम ऐं पोरियत माण्हुनि खे पंहिंजो सम्झो उहा पीपल्स पार्टी किथे आहे। पर वरी बि जेका अवामी पार्टी रही आहे पाकिस्तान में वॾे में वॾी उहा पीपल्स पार्टी रही आहे। कीअं तव्हां सॼी तारीख़ ॾिसो। ज़रदारी दौर जो थोरो मां तव्हांजे यार वंड थो रखां। उहो कीअं त जॾहिं आसिफ अली ज़रदारी सदर थियो पाकिस्तान जो तॾहिं तव्हां तारीख़ ॾिसो त हुन जेके नौकिरियूं ॾिनियूं माण्हुनि खे जेके सिंधी माण्हुनि खे जेके पाकिस्तान जे माण्हुनि खे उहे केतिरियूं। हिकिड़ो दोस्त आहे मुंहिंजो एयरपोर्ट में ड्यूटी कंदो आहे। उन ॿुधाए पियो त आसिफ ज़रदारी जे दौर में 8 लाइ 10 ज़रदारी आहे ज़ात जा जेके खणी अचे। उन चयो त हिन एयरपोर्ट में हिननि खे नौकिरी ॾियो त उते हुन उर्दूअ में चयो त सर इन लोगों को तो कुछ नहीं आता। चई सीख जाएगा। वाकई में लखनि में हिकिड़ो दोस्त ॿुधाए पियो त चई असां हुते CSE जी तयारी कंदा हुआसीं पंजाब में। चई आसिफ ज़रदारी दौर में हुते जेका क़ाइद आज़म जी लाइब्रेरी आहे क़ाइद आज़म जे नाले ते उहा वॾे में लाइब्रेरी आहे लाहौर में। चई उन में असां पढ़णु वेंदा हुआसीं। उते जेको लाइब्रेरी में जेको वॾे में वॾो ऑफिसर रखियो वियो उहो सिंधी हो। चई पंजाबियुनि खे फेरी रड़ियूं आहिनि यार ये सिंधी आ गए पता नहीं क्या होगा क्या करेंगे हम लोगों को क्या होगा। माना साबित हो तो पीपल्स पार्टी वरी भी उन पंहिंजे दौर में जेके नौकरियूं ॾिनियूं उहे वरी भी पीपल्स पार्टी ॾिनियूं। हे जेके जायल हाणे वेठा आहिनि नौकरी ॾिनी हिननि माण्हुनि लाइ तूं थोरो घणो कमु कयो। हिननि में ईअं कोन्हे त खीरे जा धोतल आहिनि पीपल्स पार्टी। इन करे तारीफ़ न हज़ार ग़लतियूं अथनि ऐं हज़ार मसइला अथनि। पर इन्हनि हूंदे बि जेको हुननि भला कम कया आहिनि। पाणीअ केस ते पीपल्स पार्टी सिधी कॉम्प्रेसन सां गॾु बीठी रही। MRD दौर में पीपल्स पार्टी जा वज़ीर आहे जेके हिकिड़े दौर जा उहे सभु ख़ुदि पाण MRD में उन गिरफ़्तारियूं ॾिनियूं कोड़िया झलिया जेल कटिया जंहिंजो मूं नालो बि रखियो मीर हज़ार ख़ान बिजाराणी जहिड़ा माण्हू जेलनि में वेठा रहिया। उहा जेका पीपल्स पार्टी जेका अवाम जी पार्टी उहा जेका पीपल्स पार्टी जेका वतन जे माण्हुनि जी पंहिंजी पार्टी उहा किथे आहे। उहा छो कोन्हे का। हीअ जेका हाणे पीपल्स पार्टी आहे त जागीरदारनि जी पार्टी आहे या त वॾेरनि जी पार्टी आहे त रईसनि जी पार्टी आहे त सरमाएदारनि जी पार्टी आहे। अवाम जी पार्टी किथे आहे पीपल्स पार्टी जेका लेफ्टी पार्टी दुनिया में सॾी वेंदी। अलाए केतिरा कम्युनिस्ट पाकिस्तान आहे जेके आख़िर में अचे पीपल्स पार्टी में वेठा। इन करे आहे त हिन में इनकलाबी जोहर आहे दुनिया लेवल ते लेफ्टी पार्टी। छो जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे जेका रूसियन स्टील मिल ॾिनी उहा इन करे ॾिनी या जेके रूसी ट्रैक्टर ना जा करेंट मशीनियूं या ॿियो टियों जेको बि जेका बि सोवियत यूनियन जे माण्हुनि हिमायत कई ज़ुल्फ़िकार अली भुट्टे जी इन करे कई जो ज़ुल्फ़िकार अली भुट्टे खे सोशलिस्ट लीडरो मञींदा ऐं पाकिस्तान पीपल्स पार्टी खे लेफ्टी पार्टी मञींदा। उहा साॻी पार्टी उहे साॻा माण्हू अॼु किथे बीठा आहिनि। पर वरी बि उन्हनि ॾाढो इहा अपील आहे ऐं हीअ मुंहिंजी ज़ाती गुज़ारिश आहे मुंहिंजी ज़ाती त साईं सरदार शाह हिकिड़ो ॾाढो भलो जुमिलो चयो त सियासतदान शैतान ऐं सहाफ़ी पाकिस्तान में कॾहिं बि रिटायर न आहिनि थींदा। इहा हुनजी सची ॻाल्हि आहे। इन करे हीअ वरी साॻी अपील आहे पीपल्स पार्टी क़यादत आॾो त MNAs ऐं MPs असां ॼावा आहियूं जेके साॻा ॾिसंदा आहियूं प्लीज़ इन्हनि खे चेंज करियो। असां कोन था चऊं त असांखे तव्हां सीट टिकेट ॾियो पर हिन भेरे उन साॻनि ई
जेके सियासत कंदड़ जागीरदार आहिनि या सरमाएदार आहिनि वॾा, घटि में घटि उन्हनि जा जेके नौजवान पुट आहिनि, नौजवान धीअर आहिनि, नौजवान भाइर आहिनि, जेके पढ़िया लिखिया आहिनि, जेके नौजवान आहिनि, उन्हनि खे अॻियां आणियो, उन्हनि खे जॻह ॾियो। वरी नौजवान अचनि, जेका बि सिंध में सियासत ॿियूं पार्टियूं कनि थियूं, इहा का लिकियल ॻाल्हि कोन्हे का, त उहे जेके बि सियासत कंदा आहिनि सिंध में, उहा सिधी या अणसिधी तरह पीपल्स पार्टी जी हिमायत हूंदी आहे। मिसाल तौरु कराची कमेटी ते जेके बि एहतजाज थिया आहिनि या जेतिरे में साॼा वंद माण्हुनि सिंध में दांह कई आहे, उहा वरी बि पीपल्स पार्टी जी हिमायत आहे न। छो जो इक़्तिदारी पार्टी आहे, नुमाइंदगी कंदड़ आहिनि, अक्सीरियत सां खटी ईंदड़ आहिनि। सिंध में जी पीपल्स पार्टी अक्सीरियत सां खटी ईंदड़ पार्टी आहे। इन करे हिन धरतीअ जे माण्हुनि हिन अबोझ माण्हुनि खे पंहिंजो सम्झे ऐं हिननि खे पंहिंजो सम्झंदे भल वफ़ाक़ी पार्टी नौकरियुनि जो ऐलान न कयो आहे, पर ख़ुदि सिंध हुकूमत आॾो इहा अपील आहे त जेके पढ़िया लिखिया जेके नौजवान आहिनि, जेके सिंध में डिग्रियूं कयूं वेठा आहिनि, उन्हनि खे पंहिंजो करे उन्हनि खे रोज़गार ॾे। सिहत जे मामलनि में सिंध हुकूमत, सिंध जी पार्टी पीपल्स पार्टी आहे न, हींअर सिंध हुकूमत जेका आहे उहा पीपल्स पार्टी जी आहे न। जॾहिं बि वफ़ाक़ सां पीपल्स पार्टी झेड़ियो आहे, सिंध जा माण्हू पीपल्स पार्टी जी धुर थी बीठा आहिनि, अॼु बि अॻम बि ऐं हर दौर में। जॾहिं बि पीपल्स पार्टी वफ़ाक़ सां या रियासत सां सिधो पिधो न अणसिधी तरह पंहिंजे मफ़ादनि तौर ते, पर जॾहिं बि उनजे मुखालिफ़ बीठी आहे त सिंध जा माण्हू पीपल्स पार्टी जा हिमायती बीठा आहिनि। अॼु बि अक्सीरियत सां जेका पीपल्स सिंध में पार्टी खटे थी, उहा पीपल्स पार्टी खटंदी आहे। इहा मां तारीफ़ उन करे नथो करियां जो मां पीपल्स पार्टी जो माण्हू आहियां, न, मुंहिंजा हुन सां हज़ार इख़्तिलाफ़ आहिनि, पर उन खां पोइ बि जेको ॿियनि जी भेट में लछण रहियो आहे पाकिस्तान में, उहो वरी बि पीपल्स पार्टी में रहियो आहे। पाकिस्तान में अॼु ॾींहं ताईं जेके इदारनि खे सुठो करे हलायो आहे, उहो वरी बि पीपल्स पार्टी हलायो आहे। अवाम खे जेके रोज़गार जा मौक़ा ॾिना आहिनि, उहे वरी बि पीपल्स पार्टी ॾिना आहिनि। रोड, रस्ता, तालीम जो निज़ाम जेको वरी बि दुरुस्त रखियो आहे, उहो वरी बि पीपल्स पार्टी जॾहिं बि इक़्तिदार में वफ़ाक़ी आई आहे त उन ई दुरुस्त कयो आहे। हे त सभु पैसनि खां आहिनि, हे त सभु रियासत जा दलाल आहिनि, हे त सभु मिसकिन माण्हुनि जो रतो पीअण वारा माण्हू आहिनि। इन करे नवां नौजवान हिन भेरे पीपल्स पार्टी में उन्हनि खे टिकट ॾियो, जेके पढ़िया लिखिया माण्हू आहिनि उन्हनि खे रोज़गार ॾियो, सिहत जे मामलनि खे दुरुस्त करियो, ऐं जेके तव्हां वटि पाण वटि सिंध हुकूमत वटि फंड आहिनि, उन्हनि ॾाढो इहा अपील आहे त उहो सिंधी माण्हुनि ते ख़र्चु करियो। सिंधी माण्हुनि तव्हांखे हर भेरे जॾहिं बि तव्हां, मूं पहिरीं बि चयो त जॾहिं बि तव्हां ॾुखे वक़्त में बीठा आहियो त सिंधी माण्हू तव्हां सां गॾु बीठा आहिनि। अॼु कल्ह 3 ॾींहं या 5 ॾींहं या 15 ॾींहं या 50 ॾींहं पहिरीं जेके बि कराची में एहतजाज थिया आहिनि या थियनि पिया, उहे सिधी या अणसिधी तरह वरी बि तव्हांजी सपोर्ट आहे, सिधी या अणसिधी तरह वरी बि तव्हांजी हिमायत आहे। इन करे इन्हनि सिंधी माण्हुनि खे पंहिंजो करियो ऐं पीपल्स पार्टी सिंधी माण्हुनि खे जेको पुराणो नारो हुओसि, रोटी कपिड़ा और मकान, उन नारे खे नओं करे, उहो जेको इनक़िलाबी जोहर हो पीपल्स पार्टी में, उनखे उजागर करे पीपल्स पार्टी हिकु इनक़िलाबी पार्टी जीअं पुराणे दौर में सॾी वेंदी, उन में वराए तंज़ीम साज़ी करे ज़िलनि, तालकनि, यूनियन काउंसिलनि खां वठी तंज़ीम साज़ी जोड़े, तंज़ीम बीहारे। जेकॾहिं तंज़ीम नथी बीहारे, तंज़ीम साज़ी नथी करे, त पोइ इहे जॾहिं बि ॾुखियो वक़्तु आहे त इहे जागीरदार ऐं सरदार तव्हां सां रोडनि ते उसन में कोन बीहंदा, जेके 13-13, 20-20 कलाक एसिड में वेठा आहिनि, वरी बि अवाम बीहंदो, वरी बि अवामी माण्हू तव्हां सां बीहंदा। इन करे उन अवाम खे पंहिंजो सम्झे, उन अवामी माण्हुनि जा जेके मसइला आहिनि उहे हल करे, ऐं सिंध में जेके बि अॼु जबर, ॾाढ ऐं सिंधी माण्हुनि सां नाजाइज़ियूं अणबराबरियूं थियनि थियूं, उनखे दुरुस्त करे। सिंध में अॼु बि पीपल्स पार्टी में जेको हेठियों तबिको वेठो आहे, जेको वर्कर आहे, उन में अॼु बि उहो तंज़ीम साज़ी वारो जोहर आहे। तंज़ीम साज़ी अमल खे दुरुस्त करे हीअ अपील ऐं हीअ निमाणो गुज़ारिश हुई जेका तव्हां सां वंड कयो अथऊं। हीअ तव्हां खे वधीक शेयर कंदा ऐं वधीक अॻिते वधाईंदा जीअं पीपल्स पार्टी जे मेंबरनि ताईं ॻाल्हि पहुचे। हक़ मौजूद GS लतीफ़ साईं चए थो त सहे जीअं सांदाण धकनि मथां धकड़ा, या सिर सांदाण करे पुछ जो घर लोहार जो, या साञा जन सिराण सी सुरा ॾिठासीं, तेग तनी जी के कट न लॻे कॾहिं। हक़ मौजूद।